आओ उलमा से पूछ ले। अजीज़ो दोस्तों, बुजुर्गो, गुज़िश्ता जुमा असां शुक्राने जे सजदन ऐं शुक्राने जे तौर ते नवाफिल अदा करण के बयान करे रहिया हुआसीं ऐं इन्ही ज़ुमरे में असां इन ॻाल्हि के बयान करे रहिया हुआसीं त जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अबू जहल जो कटियल सर आंदो वियो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ शुक्राना अदा कई हुई। उनके गुज़िश्ता जुमा हिकु अंदाज़ में बयान कयोसीं त अबू जहल जो जेको क़त्ल जो वाक़ियो आहे मुख़्तसर बयान कयोसीं त हज़रत सैयदना मुआज़ ऐं हज़रत सैयदना मुआविज़ जंहिं बचपन में पंहिंजी बहादुरी जो इज़हार कंदे अबू जहल खे किराए छॾियो हो, लेकिन इन जो इख़्तिताम कहिड़े अंदाज़ में थियो हो उनखे बि असां बयान कंदासीं। ख़ासि इन वाक़े जी तरफ़ त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बारगाह में कहिड़े तरीक़े सां इहो इन बदबख़्त जो सर आंदो वियो ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अबू जहल खे हिन उम्मत जो फ़िरऔन करार ॾिनो हो। अबू जहल हिन उम्मत जो फ़िरऔन आहे। एतिरे ताईं जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ही बि बयान फरमायो हो त मूसा अलैहिस्सलाम जे दौर में जेको फ़िरऔन हो उनखां अबू जहल जेको आहे न तमामु वधीक सख़्तु हुयो। हर एक खे ख़बर आहे अबू जहल आख़िर तक हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुश्मनी न छॾी, दीन इस्लाम जी दुश्मनी न छॾी। बहरहाल एक किताब आहे सुबुलुल हुदा वर रिशाद, इन में तफ़सील सां इहो वाक़ियो ज़िक्र थियल आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में इहो लफ़्ज़ कीअं, इहो जेको आहे न सर कीअं पहुतो। यानी ग़ज़वाए बदर में काफ़िर क़त्ल कया विया हुआ त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ग़ज़वाए बदर जे मैदान जो हिकु फेरो हयूं, लाशनि खे ॾिठऊं, खोड़नि ते तबसरा आहिनि त अबू जहल जो लाश नज़र न पियो अचनि। त पोइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अबू जहल जो हाल मूंखे केरु ॿुधाईंदो। सुबुलुल हुदा व रिशाद में ही तफ़सील सां बयान थियल आहे। क़ाल इब्न इसहाक़, हज़रत इब्न इसहाक़ यानी इन बुज़ुर्ग रिवायतनि खे जमा कयो आहे इन किताब में, सीरत जी किताब आहे। असल नालो सुबुलुल हुदा व रिशाद फ़ी सीरत ख़ैरिल इबाद, इन में ही वाक़ियो ज़िक्र थियल आहे। इब्न इसहाक़ चयो व अक़बल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हत्ता वक़फ़ अलल क़त्ला, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ग़ज़वाए बदर जे वक़्तु अॻिते वधिया एसि ताईं जो जेके काफ़िरनि जा लाश आहिनि उते अची पहुता। फल्तमस अबा जहलिन फलम यजिदहु, अबू जहल खे तलाश कयो, अबू जहल खे ॾिसण लॻा, ॻोल्हण लॻा, किथे आहे अबू जहल, इस्लाम जो सभ खां वॾो दुश्मन, दीन इस्लाम जो सभ खां वॾो दुश्मन किथे आहे। फलम यजिदहु, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे उहो न मिलियो। हत्ता उरिफ़ ज़ालिका फ़ी वजह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे मुबारक में इहा ॻाल्हि नज़र पई अचे असां के जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अबू जहल खे ॻोल्हे रहिया आहिनि ऐं मिले नथो। ही क़िस्म जी
सूरत हाल पेश थी ते कोई कंहिंखे ॻोल्ही रहियो हुजे उनखे उहा शइ नज़र बज़ाहिर न अचे त इन में हिकमतूं हूं। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे त हक़ीक़त में त हर शइ नज़र पई अचे, लेकिन कंहिंखे मक़ाम मर्तबा मिलणा हुआ त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी, फ़क़ाल अल्लाहुम्मा ला युअजिज़नी फ़िरऔन हाज़िहिल उम्मा। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए, ए अल्लाह, हिन उम्मत जो जेको फ़िरऔन अबू जहल, तू मूंखे हिन उम्मत जे फ़िरऔन अबू जहल खां आजिज़ न कंजाए, यानी मुंहिंजी गिरफ़्त खां हू बचे न, मां उनखे गिरफ़्तार करियां, उन ते मूंखे जेकी आहे न या अल्लाह आजिज़ी अता न फ़रमाइजाए, मूंखे कामयाबी अता फ़रमाइजाए। पोइ छा थियो, वक़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन यंज़ुरु लना मा सना अबू जहलिन। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि फरमायो, केरु आहे जेको असांखे ॿुधाए, असांखे जे लाइ ॾिसी अचे। मन यंज़ुरु लना, केरु आहे जेको असांजे लाइ ॾिसे, मा सना अबू जहलिन, त अबू जहल जो हशर छा थियो। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वाक़ियो बयान कयो पिया बचपन जो, व इन ख़फ़िया अलैकुम फ़िल क़त्ल फंज़ुरु इला आख़िरि जुरहिन फ़ी रुकबतही। जेकॾहिं तव्हांखे उहो न मिले, जेकॾहिं मक़तूलनि में जेके इहे लाश काफ़रनि जा पिया आहिनि इन्हनि में उहो लिकियल हुजे, तव्हांखे नज़र न अचे, सुञाणप न थिए, त पोइ ॾिसजाओ उनजे गोॾे ते हिकु ज़ख़म जो निशान हूंदो। फंज़ुरु इला आख़िरि जुरहिन फ़ी रुकबतही। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उनजे गोॾे ते हिकु ज़ख़म हूंदो, उहा निशानी छाजे लाइ। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, असां जॾहिं नंढा हुआसीं असांजो झेड़ो थियो हो। फ़इन्नी इज़दहमतु अना व हुव यौमन अला मा मअदुबतिन लिअब्दिल्लाह इब्न जुदआन व नहनु गुलामान। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मुंहिंजो ऐं उनजो नंढपिण में यानी हिकु झगड़ो थियो, असां अब्दुल्लाह बिन जदआन जी हिकु दावत ते वियासीं, उते असांजो तकरार थियो ऐं असां ॿई नंढी उमिरि में हुयासीं। नहनु गुलामान व कुन्तु अशुक्कु मिन्हु बिसैरिन, मां उनखां जिस्म में ताक़त में वधीक हुयमि। फदफ़अतुहु, मां उनखे धिको ॾिनमि। फवक़अ अला रुकबतैहि, पोइ हू जेको आहे पंहिंजे गोॾनि भर किरी पियो। फजुहिश फी इहदाहुमा जुहशन, पोइ उनखे ॿिन्ही गोॾनि में हिकु अहिड़ो धकु लॻो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, लम यज़ल असरुहु बिही, त उहो धकु जो जेको असर आहे न हमेशह बाक़ी रहियो, यानी उहो ख़तम न थियो उनजो। उनखां बाद अब्दुल्लाह इब्न मसऊद फरमाईंदा, इन गुफ्तगू खां बाद क़ाल अब्दुल्लाह इब्न मसऊद फ़अतैतुहु, मां उन वटि पहुतसि। फ़वजदतुहु बिआख़िरि रमकिन फ़अरफ़्तुहु, अबू जहल जेको आहे आख़िरी साहन में हो, मां ॾिठमि त अबू जहल जेको आहे आख़िरी साह खणी रहियो आहे। वकान मुक़न्नअन बिल हदीद, ऐं हू लोहे हथियारनि यानी तोप ऐं ज़िरा सां ढकियल हुयो, यानी उन ते जेके आहे न पूरो हिकु लोही लिबास हो, जेके जंग में उन दौर में पाता वेंदा हुआ। लोही टोप हुयसि, ज़िरा हुयसि, पूरो जिस्म लोह सां ढकियल हुयनि। वादिअन सैफ़हु अला फ़ख़िज़ैहि, ऐं हुन वटि तलवार हुई, तलवार पंहिंजी राननि ते रखी वेठो हुयो, यानी उनजी राननि ते उनजी तलवार रखियल हुई। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद फरमायो, लैस बिही जुरहुन, उन ते कोई ज़ाहिरी कोई ज़ख़म नज़र न पियो अचे, लेकिन वला यस्ततिउ अन युहदिक मिनहु उद्वन, पर हू पंहिंजो को बि उज़्व लोॾे न पियो सघे, उनखे ताक़त न हुई। ज़ाहिरी तौर ते असांखे उनजे जिस्म ते कंहिं क़िस्म जो ज़ख़म त नज़र न पियो अचे, लेकिन उनजे बावजूद बि हू पंहिंजो जिस्म लोॾे न पियो सघे, उनखे ताक़त न हुई जो पंहिंजे जिस्म खे हरकत ॾेई सघे। वहुव मुनकब्बुन यंज़ुरु इलल अर्दि, ऐं मुंहुं भर ज़मीन निहारे रहियो, बार बार मुंहुं भर ज़मीन खे ॾिसी रहियो हो। फलम्मा रआहु इब्न मसऊदिन, जॾहिं हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद उनखे ॾिठो, ताफ़ हौलहु लियक़्तुलहु, त उनजे इर्द गिर्द फिरण लॻो त जीअं उनजो कमु तमामु करे उनखे क़तल करे।
फअराद अन यदरिबहु बिसैफिही। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद इरादो कयो त मां पंहिंजी तलवार सां इन ते वार करियां। फखशिया अल्ला युगनिया सैफुहु शयन। वरी हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद के अंदेशो थियो, इहो ख़ौफ थियो त संदसि तलवार जेकी आहे कोई असर न कंदी, थी सघे तो मता तलवार जो उन जे जिस्म ते लोही लिबास आहे, लोह जो जेको आहे न ज़िराफ वग़ैरह टोप पातल अथसि त उन ते कोई तलवार असर न करे। फअताहु मिन वराई, तंहिं करे हू पोइ हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद उन जे पोयां आयो। अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाया क़ाल व माइया सैफुन रसुन व माअहु सैफुन जय्यदुन। मूं वटि जेकी तलवार हुई त उहा पुराणी मुडी तलवार हुई ऐं ॾिठमि त हुन वटि हिकु नई तलवार आहे, जदीद तलवार आहे, तिखी तलवार आहे। हे सहाबा जो ईमान हूंदो हो। सहाबा किराम वटि बज़ाहिर सामान पुराणो हूंदो हो, थोरो हूंदो हो, लेकिन उहे इन्हनि जे बलबूते ते न वेंदा हुआ जिहाद ते, जंग ते। जॾहिं बि सहाबा किराम जंग ते वेंदा ईमान जी बुनियाद ते वेंदा, अल्लाह ताला जी नुसरत ऐं मदद जी बुनियाद ते थोड़ा हज़ारनि जी तादाद में जेके आहिनि ग़ालिब अची वेंदा हुआ। त ही भी उनजो हिकु पसे मंज़र आहे जो हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद मुंहिंजी जेकी तलवार ॾिठमि मुडी आहे त उन वटि तिखी तलवार आहे। फजअलतु अनकुफु रअसहु बिसैफिही, पोइ मां चयमि पंहिंजी तलवार सां उन जे मथे खे हणंदो रहियमि, पंहिंजी तलवार उन जे मथे खे हयमि, सर खे उन खे ज़ख़्मी कंदो रहियमि। ऐं फरमाइनि था वअज़कुरु नितफन कान बिरअसी हत्ता ضعفت يده فأخذت سيفه। ऐं उन वक़्तु मूंखे पंहिंजे मथे जा उहे वार यादि आया जेके हिन मके में मुंहिंजा पटिया हुआ। जो मके में बि हिकु वाक़ियो वधीक जो इन मुंहिंजा वार छिके करे पटिया हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुश्मनी में। मूंखे उहो वक़्तु यादि आयो, मां हेॾे हिन खे मथे में धक पियो हणां, मूंखे उहो वक़्तु यादि आयो जो को वक़्तु हुयो त हिन मूंसां अहिड़ी इन अंदाज़ में मूंसां पेश आयो। बहरहाल मां उनखे धक हयमि ऐं उनजा उहो कमज़ोर थी वियो, पहिरियों ई कमज़ोर पियो। हथ ॾाउफ़त यदहु, उन हथ पंहिंजो तलवार मां कढी छॾियो। फ़अख़ज़तु सैफ़हु, मां उनजी तलवार खणी वरितमि। उन खां बाद अबू जहल सहा ख़तम आहे, यानी सकरात जी हालत में आहे, लेकिन तकब्बुर गुरूर वॾाई इस्लाम जी दुश्मनी हुज़ूर सां जेको बुग़्ज़ ऐं हसद हुयो उन वक़्तु बि उनजो ख़तम न थियो हो। फरफ़अ रअसहु फ़क़ाल अला मन कानत दुबरो। हुन सर मथे कयो, पंहिंजो मथो मथे खणी चए थो शिकस्त कंहिंजे हिसे में आई। अला मन कानत अदुबर, शिकस्त यानी भॼी वञणु कंहिंजे हिसे में आयो। हाणे गुफ़्तगू हली रही आहे ऐं हिकु रिवायत में फी रिवायत लिमा निदाइरा त फतह कंहिंजे हिसे में आई। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाया क़ुल्तु लिल्लाहि व रसूली, मूं चयो अल्लाह ऐं उनजे रसूल जे। फ़अख़ज़तु बिलिह्यतिही व क़ुल्तु अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अख़ज़ाका या अदुव्वल्लाह। पोइ मां हुनजी ॾाढ़ी खे पकड़े करे चयमि सभु तारीफ़ उन ज़ात जे लाइ जंहिं तोखे ज़लील कयो, ए अल्लाह जा दुश्मन, जंहिं तोखे रुसवा कयो, जंहिं तोखे ज़लील कयो, ए अल्लाह जा दुश्मन, ए दीन इस्लाम जा दुश्मन। ऐं हिकु रिवायत में आहे हल अख़ज़ाकल्लाह या अदुव्वल्लाह, ए अल्लाह जा दुश्मन तोखे अल्लाह ख़वा न कयो, अल्लाह ताला तोखे रुसवा न कयो, ज़लील रुसवा न कयो। तॾहिं बि उन वक़्तु बि इन जो वॾाई तकब्बुर न पियो वञे। क़ाल बिमा अख़ज़ानी, उन चयो मूंखे कहिड़ी ॻाल्हि मूंखे जेको आहे ज़लील रुसवा कयो आहे, मां वक़्त जो सरदार आहियां, सरदारी जी हालत में वञा थो। क़ाल हल अहमदु वफ़ी लग़न हल अदा रजुलन क़तलुहु औ गैरु उकारी क़तलनी। तकबर मां चवण लॻो छा इहा का वॾी ॻाल्हि आहे त तव्हां हिकु अहिड़े माण्हू खे क़तल कयो आहे जेको अॻुवान हो। यानी इन अंदाज़ में उनजा जुमला हो। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसूद फरमाइनि था फ़रफ़अतु साबिग़तल बैदती अन कफ़ाहु, पोइ मूं संदसि ॻिची तां लोही टोप जेकी हुई, जेकी उनजी लड़की रही उहा लाहे वरितमि। फ़दरबतुहु,
पोइ मां उन ते वार कयमि, यानी तलवार सां उन ते वार कयमि। फवक़अ रअसहु बैन यदई, फवक़अ रअसु बैन यदई, जंहिंसां उनजो जेको आहे न उनजी ॻिची कटिजी करे साम्हूं किरी पई थोरे फ़ासिले ते। मां जो उनजी तलवार सां उन जी ॻिची ते जो वार कयमि, उनजो ॻिची जुदा थी वई। सुम्मा सलबतुहु, पोइ मां संदसि हथियार ऐं सामान लाहे वरिता। इहो जिहाद जो उसूल हूंदो हो, जेको जिन ते ग़ालिब अची वञे सॼो सामान मुजाहिद जो हूंदो हुयो, जेको कामयाब थी वञे। ऐं हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद ही भी फरमाइनि था त इब्न उक़बा जी रिवायत में आहे त फलम्मा नज़र अब्दुल्लाह इला अबी जहलिन, जॾहिं अब्दुल्लाह इब्न मसऊद अबू जहल ने निहारियो, इज़ा हुआ लैसा बिजिराहिन, उन ते कंहिं क़िस्म जो ज़ख़म न हो, ज़ख़म न ॾिठायईं। त पोइ अब हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद कुछ अजीब ॻाल्हियूं भी ॾिठियूं। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में पेश करे मसलो भी पुछा गयो, या रसूल ही छा वजह आहे? बज़ार उनके जिस्म ते को ज़ल्ब नज़र न पियो अचे। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद फरमाइंदा व अबसरा फी उनुकिही खुदरन, मां उन जी जेके आहिनि ॻिची में हिकु नीर जो निशान ॾिठमि। व फी यदही व कफ़ही का हैआति आसार सियात, मां उन जे हथनि में ऐं हथनि जी तिरिन में चाबुक जा निशान ॾिठमि। फ़ातन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़अख़बरहु बिज़ालिक, मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अची करे इन जे बारे में पुछा कि या रसूल, मां जॾहिं अबू जहल जी मुंडी जेको आहे सर जो जुदा कयमि, ही मामलो भी हो त बदर जिस्म ते को निशान हुया, लेकिन किन जगहनि ते नीर जा निशान हुआ, किन जगहनि ते चाबुक जा निशान हुआ। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ज़ालिका ज़रबुल मलाइका, ही जेको आहे न फ़रिश्तनि जी मार हुई, जेकी फ़रिश्तनि इन खे जेको आहे सख़्ती सां मार ॾिनी हुई। ही ज़रब जेकी आहे, ही जेकी मार हुई, ही जेके वार हुया फ़रिश्तनि जा वार हुआ। उनखां बाद अब्दुल्लाह इब्न मसऊद फरमाइनि था सुम्मा हज़ज़तु रअसहु, पोइ संदसि मथो वढी धार कयो। सुम्मा जिअतु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारगाह में आयमि। फ़क़ुल्तु या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़ा रअसु अदुव्विल्लाहि अबी जहलिन, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही अल्लाह जे दुश्मन अबू जहल जो मथो आहे। याद रखो, जेको भी रसूलुल्लाह जो दुश्मन थींदो न, खुद ब खुद अल्लाह जो दुश्मन थी वेंदो आहे। फ़क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हु, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए उन अल्लाह जो कसम जिनका सिवा कोई भी माबूद नहीं। एक रिवायत में अल्लज़ी ला इलाहा गैरुहु, जिनका सिवा कोई भी माबूद नहीं। माना भी नहीं, एक में ला इलाहा इल्ला हु, एक में इल्ला के बगैर गैरुहु जो लफ्ज़ है। कोई महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद का 3 मरतबा कसम वरती। हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद फरमाइंदा फस्तहलफनी सलासा मर्रात, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखां 3 भेरा कसम वरतो इत्मिनान जे लाइ। फ़अलक़ैतु रअसहु बैन यदी, मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं उन जो सर रखियो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो दुआ घुरियो ऐं शुक्रानो जे अल्फाज अदा कयो, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अअज़्ज़ल इस्लाम व अहलहु सलासा मर्रात। जॾहिं महबूब अलैहिस्सलातु सर ॾिठो त ये अल्फाज महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान में 3 मरतबा निकता। तमाम तारीफ़न उन अल्लाह जे लाइ जे इस्लाम ऐं मुसलमाननि खे इज़्ज़त अता फरमाई। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अअज़्ज़ल इस्लाम व अहलहु, अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अअज़्ज़ल इस्लाम व अहलहु। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेके मुसलमान आहिनि ऐं इस्लाम अल्लाह तबारक व तआला अबू जहल के मौत ॾेई करे क़त्ल करे जेके इस्लाम ऐं मुसलमाननि खे शान ऐं फज़ीलत अता फरमाई आहे, मां उन ते अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा करियां थो। त इहो मुंहिंजो मौज़ू हो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में अबू जहल जो कटियल सर आयो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियों ज़ुबान सां शुक्राना जे लफ़्ज़ अदा कया,
तमाम तारीफ़ अल्लाह ताला जी, यानी अल्लाह ताला जो करम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह 3 मरतबा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ये अल्फाज थिया। उनका बाबा खर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साजिदन, कोई महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फौरन सजदे में हलिया विया। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में ये सर आयो, खुशखबरी मिली, कत्ल थियो इस्लाम जो दुश्मन, मुसलमान जो सब का वडो दुश्मन, इन उम्मत जो फिरआउन कत्ल जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियों ज़ुबानी शुक्राने जा अल्फाज अदा कया, पोइ फौरन सजदे में हलिया विया। उनका बाद त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम वरी 2 रकात जुदा शुक्राने जा अदा कया, 2 रकात नफिल नमाज शुक्राने जा अदा कया। इन्हीं रिवायतन में सल्ला रकातैन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम 2 रकातूं शुक्राने जा नफिल अदा कया। त इन मां असांखे भी ही सबक तो मिले, जॾहिं भी का असांखे खुशखबरी मिले, का फतह जी ख़बर मिले, कुछ भी खुशखबरी मिले न, त पहिरियों फौरन अल्लाह तबारक व तआला जो असां शुक्र अदा कयूं। ऐं जेकॾहिं सजदे करण वारी कैफ़ियत में आहियूं, यानी सजदो करे था सघूं, सजदे पार कयूं, त फौरन सजदो अदा करियूं। ऐं अञा भी वक़्तु आहे त पोइ शुक्राने जा 2 सजदा अदा कयूं, छो जो इन में इज़हार हूंदो आहे पंहिंजी अबूदियत जो, अल्लाह ताला जी उलूहियत जो। या अल्लाह इन सब में कमाल तुंहिंजो आहे, असां आजिज़ आहियूं, जेकॾहिं तूं करम न करे या तूं फज़ल न फरमाया त असांखे इहा कामयाबी भी न मिले हा। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सजदा करे, शुक्राने जा नवाफिल अदा करे, ज़ुबान सां शुक्राने जा अल्फाज अदा करे उम्मत खे तालीम ॾिनी त जॾहिं भी का भी अल्लाह ताला जो तव्हां ते फज़ल ते रहमत ते, तव्हां कारोबार में कामयाब थियो, को काम अटकियल उहो थियो, यानी अल गर्ज़ कहिड़ी भी ख़ुशी तव्हांखे मिले त फौरन ज़ुबान सां शुक्राने जा अल्फाज अदा करियो, यानी इहो इज़हार कयो, या अल्लाह तुंहिंजो करम आहे, या अल्लाह तुंहिंजो करम आहे। इन में मुंहिंजी कोशिश ऐं काविश जो कोई दख़ल न। अगरि कंहिं लगातार सालन जा साल कंहिं कम में मसरूफ़ थी वेंदो आहे त हीउ मुंहिंजो कमु हल थी वञे, लेकिन हल थियण खां बावजूद इज़हार इहो हुजे, या अल्लाह करम तुंहिंजो आहे, तूं करम न करे हा त इहो करम न थिए हा। मुंहिंजी कोशिश ऐं काविश खे एतिरो दख़ल न आहे जेतिरो तुंहिंजो करम आहे। शुक्राने जा सजदा भी अदा कनि, शुक्राने जा नवाफिल भी अदा कनि। यादि रखो, इन जो फ़ाइदो इहो थींदो आहे, शुक्र अदा करण सां इज़त में इज़ाफ़ो थींदो आहे, मसाइल जेके आहिनि वरी पेश न ईंदा आहिनि। अल्लाह ताला जो वाइदो आहे, जेको शुक्र अदा कंदो आहे त मुंहिंजे नेमत में इज़ाफ़ो कंदो आहियां। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ही भी फरमायो न, इन्न लिकुल्लि उम्मतिन फिरऔनन, हर उम्मत जो हिकु फिरऔन आहे, व इन्न फिरऔन हाज़िहिल उम्मत अबू जहलिन, त मुंहिंजी उम्मत जो जेको फिरऔन आहे उहो अबू जहल आहे। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ही भी बयान फरमायो त अबू जहल जेको आहे फिरऔन खां भी वधीक सख़्त आहे। छो त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जॾहिं फिरऔन जो मौत आयो हो न, मौत जे वक़्तु जॾहिं पाणी में उनखे होता पिया ॾिना वञनि, उन इहो इज़हार कयो त जेको मूसा अलैहिस्सलाम जो रब आहे मां उन ते ईमान थो आणा। मूसा अलैहिस्सलाम जो जेको रब आहे उहो हक़ आहे, सच आहे, बरहक़ आहे। ईमान तुंहिंजो क़बूल न थियो, छो जो उन वक़्तु ईमान क़ाबिल क़बूल हूंदो आहे, लेकिन हिन जो जॾहिं सकरात जो आलम हो, हिन जो मौत जो वक़्तु हो, तॾहिं भी हिन इस्लाम जी दुश्मनी न छॾी, अल्लाह उनजे रसूल जी दुश्मनी न छॾी, मुसलमाननि जी दुश्मनी न छॾी। मके में भी मुसलमाननि खे तपाईंदो रहियो, तकलीफ़ ॾींदो रहियो। जॾहिं आख़िरी वक़्तु हुयसि उन वक़्तु भी इस्लाम जी दुश्मनी न छॾी। त इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम ही हिन उम्मत जो फिरऔन भी आहे, ऐं सभ खां वधीक सख़्त फिरऔन आहे। मूसा अलैहिस्सलाम जे फिरऔन खां भी वधीक ही ख़तरनाक फिरऔन आहे। अल्लाह अज़्ज़ व जल असांखे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीमात ते अमल कंदे सहाबा जहिड़ो जज़्बो अता फरमाए। बिलख़ुसूस इन में ही भी ॾिसो, हज़रत सैयदना मुआज़ ऐं मुअव्विज़ जी बहादुरी। ऐं जॾहिं तव्हां के पहिरियों ई ॿुधायमि, जॾहिं हज़रत मुआज़ ख़ासि तौर ते इन जी जंग जे दौरान जॾहिं बांह कटिजी वई हुई न, त हाणे इन हिम्मत न हारी जो बसि बांह लटकी रही आहे, वापसि थी वञा, हाणे छा थींदो न, लेकिन जज़्बाए जिहाद ऐं ईमान एतिरो मज़बूत हुया न, एतिरो मज़बूत आहिनि जो उनखे हिकु तरफ़ रखे छॾियऊं ऐं आख़िरी वक़्त तक जिहाद कंदा रहिया। अबू जहल खे भी केरायो, न सिर्फ़ अबू जहल खे, ग़ज़वाए बदर में आख़िर तक विढ़ंदा रहिया। हज़रत उस्मान गनी जे दौर तक ई हयात रहिया, अल्हम्दुलिल्लाह। त इन मां असांखे भी सबक़ थो मिले
त जेकॾहिं असांखे दीन इस्लाम जे हवाले सां का बि तकलीफ़ूं अचनि त थोरो बर्दाश्त जो मादो रखिजे। ईअं न थिए जो हर शइ जे लाइ असांखे बर्दाश्त जो मादो हुजे ऐं जॾहिं दीन इस्लाम जे लाइ कमु करणो हुजे, हुज़ूर ऐं हुज़ूर जे दीन जे लाइ कोई वक़्तु अचे, यानी नमाज़ पढ़ी रहिया आहियूं, रोज़ा रखी रहिया आहियूं, या इन खां अलावा हज ते वञी रहिया आहियूं, इन दौरान का तकलीफ़ अचे, मामूली तकलीफ़, हिन जे साम्हूं त चवंदा मामूली तकलीफ़ आहे जो जिहाद में बांह लटकी रही आहे, ऐं इन जे मुक़ाबले में अॼु जे दौर में जेकॾहिं असांखे कोई तकलीफ़ अचनि त असां बि अहिड़ो जज़्बो रखूं, बाबा तकलीफ़ हिकु तरफ़, हुज़ूर जो दीन हिकु तरफ़, हुज़ूर जे इश्क मोहब्बत में जेकॾहिं नमाज़ पढ़ण अचूं था, हल्की कोई तकलीफ़ थी थिए या दीन इस्लाम जी ख़िदमत में तबलीग इस्लाम में किथे का तकलीफ़ थी अचे, थोरो बर्दाश्त जो मादो रखंदासीं, अजर सवाब तमामु घणो हूंदो। त हेॾे बांह कटे हिकु तरफ़ रखी वई, मक़सदु छा हो त दीन इस्लाम जे लाइ सभु कुझु कुर्बान, ही तकलीफ़ छा, इन खां वधीक तकलीफ़ूं ईंदियूं त दीन इस्लाम जे लाइ असां बर्दाश्त जो मादो रखंदासीं, सभु कुझु कुर्बान करे छॾींदासीं। त पोइ असां बि सोचूं त हीअ त सिर्फ़ु हिकु झलक आहे, साहब इन खां वधीक पेश कंदा हुआ कुर्बानियूं। अल्लाह अज़्ज़ वजल खां दुआ आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीमात ते अमल कंदे इस्लाम में असांखे सबर अता फरमाए, ऐं बिलख़ुसूस जेको मुंहिंजो मक़सदु शुक्राने जा नवाफ़िल असांखे अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, हर नेमत ते शुक्राने जा नवाफ़िल अदा कयो, ऐं इन खां अॼु असांखे गाफ़िल आहियूं। ख़ासि तौर ते मां इन जे करे इन तरफ़ आयुमि जो शुक्राने जा नवाफ़िल बि थी वञनि, कुझु वाक़ियात बयान थियनि जंहिंजे करे ख़बर पए त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हर नेमत ते शुक्राने जा नवाफ़िल अदा कंदा, हर नेमत ते शुक्राने जा नवाफ़िल अदा कंदा, हर ख़ुशी ते शुक्राने जा नवाफ़िल अदा कंदा हुआ। अल्लाह अज़्ज़ वजल खां दुआ आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन अंदाज़ खे अपनाईंदे असांखे हर नेमत ते शुक्र करण, शुक्राने जा नवाफ़िल, शुक्राने जा सजदा अदा करण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फरमाए। जिन हदा सुन्नतूं न आहिनि अदा कयूं, सुन्नतूं अदा करे वठनि। वमा अलैया इल्लल बलागुल।